जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 10 डिसेंबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी 12 तिथि प्रदोष। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मन खुश रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर वारनि सां तमामु सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे। वाणीअ ते कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी बि हुननि जी इच्छा हूंदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य सुठो रहंदो त ॾींहुं तमामु आनंददायक। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी बि संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। हिसाब किताब में बि अॼु ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जी या धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु ऐश्वर्य सुख जी प्राप्ति थींदी, यानी फेम मिलण जी बि अॼु संभावना आहे। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी बि संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। अॼु हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु मति भ्रम यानी इल्यूजन थियण जी संभावना आहे। वाद विवाद या मतभेद भी थी तो सघे त वाणीअ ते कंट्रोल रखी करे ऐं जेतिरो थी सघे अॼु जो ॾींहुं शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। अॼु ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पारिवारिक सुख प्राप्त थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य में भी सुधारो थींदो त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। पूर्वजन जा फोटो त असां ॾिसंदा आहियूं कि जेके माण्हू असांजे घर जा गुज़ारे वेंदा आहिनि हुननि जा फोटो असां पंहिंजे मंदिर में रखंदा आहियूं, जेको शास्त्र
मना कंदो आहे, छो त मंदिर जो जेको स्थान हूंदो आहे उहो चवंदा आहिनि नॉर्थ ईस्ट में थियणु खपे। ऐं साण ई साण जॾहिं बि तव्हां भॻवाननि जी पूजा कंदा आहियो त तव्हांजो जेको फेस आहे उहो ईस्ट फेसिंग हुजणु खपे। पर जेके माण्हू घर वारा गुज़ारे वेंदा आहिनि हुननि जो जेको फोटो हूंदो आहे उहो या त साउथ डायरेक्शन में या साउथ वेस्ट में या वेस्ट डायरेक्शन में, हिननि टिनिनि डायरेक्शन में हुननि जो फोटो लॻाइणु लाभदायक थींदो आहे। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू पंहिंजे वॾनि जो फोटो भॻवाननि जे साण रखंदो आहे त नकारात्मक ऊर्जा जो हुन में पाण वाधारो थींदो आहे ऐं हुन घर में हमेशह क्लेश ऐं विपदाऊं अचंदी रहंदियूं आहिनि, जंहिंसां जाम तकलीफ़ूं पैदा थींदियूं आहिनि। त तव्हांखे यादि रखिणो आहे जॾहिं बि तव्हां पंहिंजे वॾनि जो जेके गुज़ारे विया आहिनि हुननि जो फोटो घर में लॻायो, साउथ डायरेक्शन में या साउथ वेस्ट डायरेक्शन में या वेस्ट डायरेक्शन में, हिननि टिनिनि डायरेक्शन में लॻाए करे ई हुननि जी तव्हांखे पूजा करणु खपे। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सुनील जी जो, जेके विरार महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे पद उन्नति ऐं व्यापार में वाधारो कॾहिं थींदो। त सुनील जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हर सूमर जे ॾींहुं भॻवान शिव जी पूजा करणु खपे। थी सघे त 5 शयूं खीर, पाणी, माखी, बिलपत्र ऐं दुर्वा, हे 5 शयूं शिवलिंग ते तव्हां चाढ़ींदा अचो त भॻवान शिव तव्हांजी सभु मन जी कामना पूरी कंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।